अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालात। उम्मीद कयां तो सब दोस्त ठीक ऐं ख़ुशि हूंदा। अॼु तव्हांजे लाइ सिंध जी तमामु बहितरीनु ड्रामनि जी अपडेट खणी तव्हां ताईं पहुता आहियूं। ऐं हिकु तमामु बहितरीनु ड्रामो जंहिंजो नालो तव्हांखे पहिरीं मैंशन कयो वियो, ॿुधायो वियो आहे हिकु वीडियो में, जंहिंजो नालो तेज़ाब आहे। उनजी रिकॉर्डिंग हले पई। हिकु यूट्यूब चैनल आहे जंहिंजो नालो आहे सिंधु TV। उन ते रिकॉर्डिंग हली रही आहे, जेको तव्हांखे पहिरीं मूं अपडेट ॾेई चुको आहियां हिकु नंढी वीडियो में। ऐं ॿी तव्हांखे अपडेट ॾींदुसि सिंध TV जे मेगा सब सीरियल जेको वेरनि जी वस्ती आहे। काफ़ी दोस्तनि चयो उन जे लाइ मां वीडियो ठाहियो त उहो कॾहिं रिलीज़ कयो वेंदो, उहा बि तव्हां वीडियो ॾिठी हूंदी। 2025 जे पहिरीं या ॿिए महीने में हलाए वेंदो। ऐं हिकु मज़ाहिया ड्रामो जेको सिंध TV ते आहे, उहो बि उनजी रिकॉर्डिंग तेज़ी सां हली रही आहे। उहो बि तव्हांखे मुंहिंजे अंदाज़े में उहो हफ़्ते में 2 ॾींहं ॾेखारियो वेंदो, या उहो या वेरनि जी वस्ती, हिन ॿिन्ही में हिकिड़ो ड्रामो जेको तव्हांखे हफ़्ते में 2 ॾींहं ॾेखारियो वेंदो। ऐं टियों ड्रामो जेको किटन जो ड्रामो आहे, जेको सोप आहे, छो त किटन ते हाणे सोप हलाए वेंदा ऐं सीरियल बंदि कया विया आहिनि। जेको वॾा ड्रामा आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। हाणे हीउ ड्रामो तव्हांखे 100 किस्तनि ताईं ॾिसण लाइ वटां मिलंदो, 50 या 100 एतिरे ताईं, जंहिंजी रिकॉर्डिंग हली रही आहे, जंहिंजो नालो आहे रापिल। ऐं हिन में बि सिंध जा नाले वारा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि। ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, अब्बास ॻोल्हाणो आहे, तमामु वॾी कास्ट आहे। सिंध जा बहितरीनु आर्टिस्ट जेके हिन ड्रामे में आहिनि। ऐं मुंहिंजे अंदाज़े में त तव्हांखे ड्रामनि जी अपडेट हिन वीडियो में मिली चुकी हूंदी। ऐं हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी असांखे ॿुधाइजो, ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे अञा कहिड़े ड्रामनि जी अपडेट खपे। सो हीअ वीडियो तव्हांजे लाइ ख़ासि हुई। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदाईं मुंहिंजूं तव्हां लाइ नेक दुआऊं हूंदियूं। ऐं नंढी खां नंढी अपडेट असांखे हासिलु थींदी तव्हां ताईं पहुचाईंदासीं। दौलाब जो ड्रामो जेको रिकॉर्डिंग उनजी चोथें स्पेल जी रिकॉर्डिंग स्टार्ट कई वई आहे। इहा हुई ख़ासि अपडेट। सो हीअ असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी ज़रूरु असांखे ॿुधाइजो।